बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी ईसी किताब जे हवाले सां याने सिंधी ॿाराणो जेको किताबु आहे उन जो सबक़ु 14 पढ़ंदासीं। सबक़ु 14 में कहिड़ा आवाज़ इस्तेमालु कयूं था, कहिड़ा अखर ऐं कहिड़ा लफ़्ज़ कहिड़े तरीक़े सां ठहनि था, अॼु इहो असां मुकमल तौर ते सम्झंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं वक़्त ते पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। 14 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे उहो आहे खारा। हाणे खारा खे जॾहिं असां हिजे कयूं था त खे अलिफ खा रे अलिफ रा खारा, याने खे सां बि गॾु अलिफ ऐं रे सां बि गॾु अलिफ आहे। इन ॿिन्ही अखरनि खे मथे खणी वेंदासीं। खे अलिफ खा ऐं रे अलिफ रा खारा। हये ज़रा ही खे अलिफ खा रे अलिफ रा खारा। अलमद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि। खारा ही खारा आहिनि। ॿियो लफ़्ज़ अचे थो गाना, याने गे सां बि अलिफ आहे त नून सां बि अलिफ आहे। याने हिन सबक़ु 14 में जेको ज़्यादातर असांजे अलिफ जो इस्तेमालु थियल आहे। याने गे अलिफ गा नून अलिफ ना गाना। हये ज़रा ही गे अलिफ गा नून अलिफ ना गाना। अलमंद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि। गाना ही गाना आहिनि। 3 नंबर ते जेको लफ़्ज़ अचे थो उहो आहे राज़ा। जॾहिं हिजे कंदासीं त रे अलिफ रा ज़े अलिफ ज़ा राज़ा। हये ज़ेरा ही रे अलिफ रा ज़े अलिफ ज़ा राज़ा। अलमद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि। राज़ा ही राज़ा आहिनि। उन खां पोइ जेको सबक़ जे हेठां चंद अल्फाज़ लिखियल हूंदा आहिनि उन्हनि में अचे थो खारा। खे अलिफ खा रे अलिफ रा खारा। रे ज़बर र खे पेशो खो रख खारा रख। रे अलिफ रा ते ज़ेरे ते रात जीम वाजो ते अलिफ ता रे अलिफ रा तारा। दाल ज़ेरे दे सीन पेशो सो ॾिस रात जो तारा ॾिस। अलिफ ज़बर अ दाल अलिफ दा अदा। गे अलिफ गा नून अलिफ ना गाना। डालिए डे अदा गाना दे। रे अलिफ रा ज़ये ज़े राज़े जिम ये ज़ेरा जी राज़े जी। मीम अलिफ मा नून ये ज़ेरा नी मानी। खे ज़बरा ख ऋण पेशोड़ो खणो राज़े जी मानी खणो। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।